हाणे अवां अपडेट कया पिया दौलतपुर सिफन मां फ़कीर अकरमास कलंदरी जे रिपोर्ट मुताबिक़ त दौलतपुर सिफन वेझो बचलपुर थाणे जे तमाम वारसनि पारां अगवा ॼाणायल नारी बीबी कंवल हैदर शाह दौलतपुर सिफन जी अदालत में पेशी खां पोइ हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अगवा वारे मामले खे कूड़ो सम्झियो वञे। आउं पंहिंजे मुड़ुस सां गॾु रहणु चाहियां थी। आउं पंहिंजे मुड़ुस वटि आई आहियां। मूंखे कंहिं अगवा नाहे कयो। मुंहिंजो पीउ ग़ुलाम हैदर शाह, मुंहिंजे मुड़ुस शबीर शाह ऐं मुंहिंजे साहुरनि ते मुंहिंजे अगवा जो कूड़ो केस दाख़िल करायो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन चयो त मुंहिंजो पीउ माण्हुनि मथां केस दाख़िल कराइण जो वॾो माहिर आहे, जॾहिं त थोरो वक़्तु अॻु हाई कोर्ट में मुंहिंजे पीउ मुंहिंजे मुड़ुस ख़िलाफ़ मुंहिंजी जॻह ते मूंखां मुंहिंजी नंढी भेण खे अदालत में पेश करे बयानु ॾियारियो हो त मूंखे शबीर शाह वारनि अगवा करे विया हुआ, जेको मुंहिंजो पीउ कोर्ट सगोरी खे बि अखियुनि में ॾींहं ॾिठे जो सुरमूं पाराए मुंहिंजी जॻह ते मुंहिंजी नंढी भेण खां बयानु ॾियाराए मुंहिंजे मुड़ुस ऐं साहुरनि ते कूड़ो केस मणियूं। हिन आख़िर में SSP शहीद बेनज़ीराबाद समेत इख़्तियार धणनि खे अपील कई त मूंखे मुंहिंजे मुड़ुस समेत साहुरनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं कूड़ा केस ख़तमु करे साणसि इंसाफ़ कयो वञे।